लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी जी करे आया जी करे आया अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो पहलवान सैयद अयाज़ अली शाह बुखारी ऐं तव्हां मूंखे ॾिसी रहिया आहियो मलाखड़ा टीवी ते ऐं असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गुलशन अदीद में। हिते गुलशन अदीद मसलियती कमेटी बिन कासिम जी तरफ़ां ही मलाखड़ो मुनक़िद कयो वियो आहे 3 ॾियारनि जो ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन में बहितरीन पहलवाननि हिस्सो वरितो आहे ऐं असां मीर हसन सोलंकी जा बि हथ थोराईंदा आहियूं मलाखड़ा टीवी जा। मलाखड़ा टीवी खे लाइक करणु सब्सक्राइब करणु न विसारिजो। अचो त हलूं था मलाखड़े जी तरफ़। इन जज्बे से पूरी सिंध जे इन मलाखड़े के पूरी दुनिया लेवल ताईं पहुंचायो है ऐं बाकायदा असांजे मलाखड़े के पज़ीराई ॾिनी आहे। असां सलाम पेश करियूं था मीर हसन सोलंकी के। मीर हसन सोलंकी असां पहलवाननि जो ऐं सिंध जी सकाफ़त जो वॾो असासो आहे। भलीकार ऐं खुशामदीद मीर हसन सोलंकी के। फोटोग्राफर किशोर कुमार साहब के दिल जी गहराइयुनि सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। पाण इंटरनेशनली फोटोग्राफर आहिनि, असां इन्हनि खे दिल जी गहराइयुनि सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था। किशोर कुमार साहब के मलाखड़े में अचण ते भलीकार ऐं खुशामदीद ऐं असां उम्मीद था करियूं त उस्मान जोड़े साहब के दिल जी अब अल्लू मक्सी के चवंदा त कपड़ा पाए महिमान सुठा सुठा अचनि पिया छा करियूं हुकुम कर मल थींदी आहे करायो मल ख़ुदा खे मञो मलाखड़ो करे ॾेखारियो तव्हांखे उसा पहलवान जो छोड़ अब अगला पहलवान नहीं उसा रशीद शाह नहीं मेहरबानी करे मेहरबानी करे नहीं पूरा कि घरे नसी नहीं मेहरबानी करे मलाखड़ो के थोरो 4 चंड लगान दियो। अदा मुख्तार सा सबरन सा गुजारिश है सब असांजे सिर में ॾिसूं त कंहिंजी गोली असर करे थी। तमाम बेहतरीन पहलवान इख्तियार मला मलाखड़े ते मुकम्मल कंट्रोल करे वेठो है। वॾी मेहरबानी है इख्तियार मला जो ॾिसूं त छा थो थिए बाबा अबा राइब शीदी ईअं न कर हथ ॾे तो नसीब जी ॻाल्हि आहे मुक़दर जी ॻाल्हि आहे जेको मुक़ाबलो माणे ईअं न कर शीदी अड़ी थोड़ी खपी आहे। मल मुक़ाबलो करे ॾेखारे पियो पंहिंजो पाण खे मञाए पियो मुक़ाबलो करे पंहिंजा अंग अखर ॾेखारे ईअं त कोन थींदो आहे जो रुगो सिर्फ़ु हथनि ते मल्हाए मल हथनि ते कोन्हे। कुमार साहब के भलीकार वाह वाह मुक़ाबलो इंतहाई सख़्त पहलवान तमाम बेहतरीन पहलवान वाह वाह हिकिड़ो वारो ही ॿियो वारो ही टियों वारो ही चौथों वारो ही पंजों वारो ही छहों वारो ही सतों वारो ही अठों वारो ही नव वारनि खे बची पहलवान राइब शीदी मथां जांटो लॻो आहे। पहले बाबा बाबा गॾे मल गॾे कंड में अच न विझ मल गॾे बाबा ओ शीदी न मल गॾे आवाम सां गुज़ारिश है हथ मथे करे ॿुधायो मल गॾे आया कोन्हे हथ मथे करे ॿुधायो मल गॾे आया कोन्हे हथ मथे करे ॿुधायो। हवा ही सॼी आवाम जेकी आहे उहा छा बि चए बेली ही सीधी तो सफ़ा कसमी है न सीधी तो मुड़न ही खुंदा बाबा असा मले न था घर बस ही तुझे सगो भाई तुझी शादी थियल है अञा कोन थी उम्मीद त आहे न। अगर जे तो कूड़ कयो त आऊं सैयद या खुदा कंदो सजी जिंदगी कुआरो होंदे सच्ची सच्ची बुधाए मल गड्डा या कोने वाह मल गड्डा ताली लगे एकड़ी जोरदार ताली लगे एकड़ी जोरदार साहब भी लगी जोरदार ताड़ी लगे मौला सिया के सलामत रखे खुश हो जो वाह वाह उस्ताद ये सच कटराए वो बाकी ये सीधी हो तो मन नहीं कंदा हेरा हाथ भेजिया बड़ी मेहरबानी मौला सलामत रखे हाथ भेजिया। मुकाबलो इंतहाई सकता है पहलवान खान में मशहूर हो आई पहलवान राइब शीदी हवा सा मुखातिब हवा जो पंहिंजो पहलवान है अनाउंसर पहलवान सैयद अयाज़ अली शाह बुखारी हाथ भेजिया। मुकाबलो इंतहाई सकता है ॾिसो छा थो थिए भाई बेहतरीन पहलवान वाह वाह हथन दे रायबा हथन दे यार यूसुफ ये तो न करो हथन फिर मोदा हथन दे कुछ कोन कदो मौला अली जो नारो वाली हथन तो के ये छा करो हां होशियार पंजी जाए वठी मुसलमान थी जाए कुछ भी न थी लो बाबा होशियार ही हक ही सच जो मैदान है हक ही सच जो मैदान है। हां खर बजे बाकी रली में वाह क्या बात है वाह क्या बात है सीधी के जो साहब कैसा भलीकार है खुशामदीद चौंदा भली करे आया जी करे आया। अच्छे पहलवान रहमान बलोच अच्छे मैदान के पहलवान रहमान बलोच वाह वाह अच्छे पहलवान ही रहूं दिले मायूस को मानूस तमन्ना न बना तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना
अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना। हिकड़े पासे पहलवान यूसुफ ये न कर बाबा ॾिस तुझे तोखे हिकिड़ो मशवरो थो ॾियां तो बेईमानी कई उन भाउ बेईमानी कई त किरियो न हाणे जे तूं कंदे न तुंहिंजो बि ईअं ई सिस्टम ठही वेंदो। अल्लाह वॾो आहे। वाह वाह। आमिर हुसैन लांगा साहब की भलीकार खुशामदीद। वजाहत कमरानी साहब के सलाम पेश करूं था ऐं मसनदी कमेटी के असांजे बाक़ायदा सलाम पेश करूं था। इख्तियार वाला सां गुज़ारिश है त वजाहत कमरानी साहब उनखे यादि करे रहियो आहे। हेॾा इन महिरबानी क्या बात है। इनाम ॾियो खान मोहम्मद शोरे खे। खान मोहम्मद शोरो बेहतरीन पहलवान है। खान मोहम्मद शोरे खे इनाम सां नवाज़ियो वञे। वाह वाह बेहतरीन पहलवान। दुआ करो फकीरा दुआ करो। चया हो तो ये दुस जडे कोई पहलवान अली नवाज जसकानी अयाज अबरो साहब स्टेज ते अचे। मोहतरम जनाब अयाज अबरो साहब सां गुज़ारिश आहे वञण थे कॾे त घनारनि खां पुछजा अवा खां सिवा कीअं गुज़रनि थियूं शामूं इहो तूं सिंधूअ जे किनारनि खां पुछजा। हिकिड़े पासे पहलवान गुलदस्तो अबा इनायत उमेर साइड ते थी वञो ताकि माण्हू मल ॾिसी सघनि ऐं दोस्तनि सां गुज़ारिश जेका मैदान ते मौजूद आहिनि थोरो हलनि फिरनि कैमरामैन थोरो हलनि फिरनि ताकि ॿिया माण्हू ॾिसी सघनि। वाह वाह मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु। पहलवान तो गुलदस्तो ख़ासि केॾी कराची जो हीरो पहलवान ॾिसो त छा थो थिए ऐं पहलवान यूसुफ शीदी ॿई पहलवान हिक ॿिए खे तोड़ ते करे हिकु दफ़ो दॾिरा थी विया ऐं ॾिसूं था हाणे ॿियो दफ़ो वरी उस्ताद बेराम ख़ासि केॾी ऐं उस्ताद सुमार बुकेरो पंहिंजे वक़्त जा बादशाह पहलवान। वाह वाह उस्ताद बेराम सिर्फ़ अंदरि वणंदो हो त सुठा सुठा पहलवान कदमनि में वञी किरंदा हुआ। अबा अबा ईअं न कर यूसुफ ओ शीदी यार हक़ीक़त बाबा साईं रवाज न करे हो अताणी पोइते वधे जाए तो दुनिया थोड़ी न चढ़ाईंदी भई गुजरता धक जी कार हल साईं शीदी मोह खां बोलो त वात खां बोलो आहे। ताड़ी लगे शीदी जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार। यकीन करो तव्हांखे सालनि ऐं सदियुनि में अहिड़ा शीदी ॾिसण में मिलंदा हूंदा। यकीन करे तव्हां ख़ुशि नसीब आहियो ऐं हिननि शीदियुनि खे ॾिसण जे लाइ माण्हू अलाए किथां किथां वीज़ा कराए पाकिस्तान जो ईंदा आहिनि हिननि खे ॾिसण जे लाइ। ऐं अगरि जे मुंहिंजे वस में हुजे त हुननि खे अजायब घर में रखी टिकटूं वठां। ताड़ी लगे हिकिड़ी ज़ोरदार। हिन शीदी जो छा थो थिए हथ पेजी आहे मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु। पोयां मूंखे आवाज़ अचे पई के तो अलाह कंदो साईं बुछड़ो थी किरंदो हेॾा पुठियां ॿार था चवनि। हथ पेजी आहे मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु। बिल थियणु घुरिजे या बिल जहिड़ी जोड़ी आहे हिन ते बिल ज़रूरु थियणु घुरिजे। छा थो थिए हथ पेजी आहे मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु। पोयां मूंखे आवाज़ अचे पई के तो अलाह कंदो साईं बुछड़ो थी किरंदो हेॾा पुठियां ॿार था चवनि। हथ पेजी आहे मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु। बिल थियणु घुरिजे या बिल जहिड़ी जोड़ी आहे हिन ते बिल ज़रूरु थियणु घुरिजे। क्या बात है। नारे सलामत रखे। हथ पे जिया मुकाबला इंतहाई सख्त पहलवान गुलदस्तो खास करी आई पहलवान यूसुफ शीदी भाई बेहतरीन पहलवान भाई मायाराज खिलाड़ी। वाह वाह हिकड़ो वारो ही ॿियो वारो ही टियों वारो ही चौथों वारो ही पंजों वारो ही छहों वारो ही सतों वारो सत वारनि खां बची वियो पहलवान गुलदस्तो वरी मथां जाठो लॻो गुलदस्ते खास करी जो मथां जाड़ा थिया छॾण जी कोशिशि करे शीदी शीदी पूरी तरीक़े सां गिरफ्त में अची वियो। ॾिसो त छा थो गोली चैम्बर में हा हिते हिते गुलदस्ता हिते हाणे पंहिंजे भाउ खे रली वियो। वाह 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 कैसी शीदी टी टी पापा छड़ी कोने। वाह 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 ताली लगे वाह रे ज़मीर जोड़ेगा तुझी गुलदस्ते खास कली सा मोहब्बतूं वडण जो तरीक़ो। वाह वाह वरी गुलन जी वर्का वरी हारन पैसन जा हार इनके चवंदा आहिनि मोहब्बत मीर सन रिकॉर्ड कजे ज़मीर जोड़े के ज़रूर रिकॉर्ड कजे ऐं ये असांजो शौक़ीन आहे। बाक़ी शीदी जो हिकिड़ो पासो गैर आबाद थी वियो। शीदी होश में शीदी के होश में आण पानी जो छंड बंड हणोसि। अच्छा पहलवान गुलाम नबी शीदी जबरदस्त पहलवान पहिरियों जोड़जो जी उनका तो मज़ो कीअं थियो। वाह वाह हिकिड़ो जान वारो ॿियो वारो ही टियों वारो ही चौथों वारो ही पंजों वारो छह वारा बची पहलवान रहमान बलोच मथां जाठो लॻो। वाह वाह वरी रहमान बलोच गिरफ्त हासिल कई है। ॾिसूं था छा थो थिए गोली चैम्बर में। वाह वाह क्या बात है। मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु। वाह 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 क्या बात है। जाठो लॻो पहलवान ऐं वसीम जोखिया जी वॾी महिरबानियूं जीअं मूंखे बेहतरीन अनाउंसमेंट करण ते इनाम सां खण पंहिंजे भाउ खे। वाह वाह पहलवान भट्टी ऐं वाह 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 वाह
बारे मकसूद छडाण जी कोशिश करे पे पहलवान उमेर शीदी वरी वारो कयो हिकड़ो वारो ही ॿियो वारो ही थियो वारो ही चौथो वारो पंज वारा छह वारनि खां बचियो पहलवान मेहंदी मला मथा जंठ लॻो पहलवान उमेर शीदी जो छडाण जी कोशिश करे पे मेहंदी मला वाह वाह क्या बात है ॾिसो त छा थो थिए कहिड़ो पहलवान सोभ हासिल करे थो खण पंहिंजे पाण खे रली में वड़े न सही न अञा मुश्किल है अञा बाक़ाइदा परेशानी है वाह वाह उमेर होशियार थिए मल थिए वाह वाह असांजो प्री प्यारो भा इम्तियाज़ तगड़ असांजो इमदाद तगड़ साहब भलीकार इमदाद के असां भलीकार चऊं था ऐं इमदाद ते असांजी इलाही शयूं रहियल हथ में जी वाह 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 पहलवान इनायतुल्लाह खास करी पहलवान रज़ाक शीदी वाह वाह हाजिर ये मल थिए होशियार मुकाबलो इंतहाई सकता है अबा ही तो थोड़ो अगते हटी वञो ताकि असां मलाखड़ो कराए सघूं अबा वाह होशिदी होशियार ही पहलवान हुआ है जंहिंजी टंग ते अगर को पहलवान चढ़ी वियो बगैर टिकट बगैर वीज़ा बगैर पासपोर्ट जे बाक़ाइदा हलियो वेंदो वाह वाह हिते खणी हां खाली पंहिंजे पाण खे रली में वाह जी सोनी सकाफत फटके जो वाह वाह क्या बात है पहलवान खान में मशहूर वार थे मारो वाह वाह खान में दोशा इमदाद तगड़ जो 1000 रुपया मिले वाह खड़ बड़े पा के रली में वेड़े वाह लाउड स्पीकर का आगे आठी वञो मेहरबानी करे लाउड स्पीकर का आगे आठी वञो ताकि जे मलाखड़े में ना हो न मलाखड़े में मजो ही ना है जी खुशामदीद मोहतरम जनाब ओसामा मीरानी साहब के बदीकार हाजिर खाली ये मल थे हथ पेजिया आई उमेर मीरानी साहब अवेस इमरानी साहब मोहतरम जनाब इमदाद तगड़ साहब आई आद बिलाली साहब के बदीकार हथ पेजिया मुकाबलो इंतहाई सकते नहीं सोंगा छाड़ो थे वाह हल शीदी जी चेल में जन स्प्रिंग पयल हुजन शीदी एक बेहतरीन आई मायानाज खिलाड़ी है तमाम बेहतरीन कसरत थियल है शीदी जी ॾिसो था छा थो थिए वाह हल सही शीदी तो पूरो जोर हणी रहियो आहे हाँ ॾिसो त छा थो थिए हल वाह बता पैसा वठंदो जब आगा साहब आयो ऐं सनी मीरानी का बता पैसा वठंदस होशियार वाह हाँ ताड़ी लगे वाह खालिद जमाली होशियार हाँ गुलाम नबी तो सही गुलाम नबी हिकिड़ो मिंट दी हिकिड़ो मिंट ना बाबा हथ में जिया मुकाबलो इंतहाई सकता है शफी तगड़ जी वॾी महिरबानी शफी तगड़ जो इनाम अञा ताईं न पहुतो आहे शफी तगड़ असांजे सिर जो साईं आहे असांजी सवे हुजूं आहिनि शफी सां हथ में जिया मुका हल सही शीदी जी बाक़ाइदा सिसी वञी लॻी आहे कबू नथो मोड़ो वाह होशियार शीदी हाँ दसीने ने पैसा मिलना शीदी दे यासिर बड़े साहब जिन 500 रुपया इनाम है यासिर बड़े साहब जिन शीदी दे इमदाद जो 1000 हद में जिया वाह परवेज जट साहब जिन जी वडी मेहरबानी वसीम जोके साहब जिन जी वडी मेहरबानी वाह शफी तगड़ जी मेहरबानी शफी तगड़ सोचे भी वञा हद में जिया मुकाबला इंतहाई सकते वाह शीदी के इनाम जो दिल खोले आगा साहब के ॾिसी मुसलमान थियो है छॾिया ई कोन आगा साहब के मीरानी साहब के ॾिसी मुसलमान थिया है तो छॾिया ई कोन वाह इख्तियार मला आई पहलवान गुलदस्तो खास करी मोहतरम जनाब वजाद कमरानी साहब के सिंध जी सकाफत पदको पाराईंदा हथ पे जी उमेर शीदी आई पहलवान मेहंदी ॾिसो त छा थो थिए वाह ॾिसो त छा थो थिए मुकाबलो इंतहाई सकते बस मेहंदी दाव थी आगा इनाम सां नवाज़ियो वॾी महिरबानी 1000 रुपया इनाम ॾिनो ऐं आगा तारिक पठान असांजे इन गुलशन नदी जी वॾी अहम शख्सियत आहे बल्कि मलीर ज़िले जी सिंध जी मौला सी सलामत रखे आगा तारिक पठान के हमेशा तमाम बेहतरीन ऐं सोनी शख्सियत जा मालिक इनाम वटि वेंदी तोखे सभई इनाम ॾींदा वाह पुरानी साहब के पटको ऐं आसिफ न्याज़ी जी वॾी महिरबानी आहिनि कुर्ब आसिफ न्याज़ी मौला सी सलामत रखे वाह क्या बात है सिंध जा दोदा ही आहिनि पठान साहब सुमार बुकरे के उस्ताद बहराम खास कली के भी नाम से नवाजे वने वडी मेहरबानी आइन सनी मीरानी साहब जिन जो आगा तारिक पठान बाकायदा 1000 रुपया इनाम दिनो पांजो सुमार बुकरे के सनी मीरानी साहब वडी मेहरबानी कुर्ब लख लायक मुख्तार इरफान ते 1000 रुपया बिल इमदाद जो वडी मेहरबानी आगा तारिक पठान साहब जिन जो हां तवा के दे
हद पे जी मुकाबला इंतहा सकते हैं पहलवान क्या बात है रहमान बोलो सनी मीरानी साहब जिन जी वडी मेहरबानी हुई ऐं आगा तारिक पठान जी वडी मेहरबानी हुई जिन मूंखे 1000 रुपया इनाम सां नवाज़ियो शफी टकर अलाए किथे आहे पियो ॻोल्हिया शफी टकर खे हद पे जी मुकाबला इंतहा सकते आहे न थे मौजूद है ना उम्मीद आहे न एक दफ़ो बीह रहा हूं इंतहाई क़ाबिल एतिराम आगा तारिक पठान खे भली कारी खुशामदी चवंदो ऐं इंशाअल्लाह पहिरियों वीडियो ॿियो वाह 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 रे भट्टी वाह क्या भली कार बच्चे वाह 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 क्या बात है वाह जमीन छोड़े जा वाह क्या बात है वाह वाह शरीफ गबोल मुझे प्री प्यारो दोस्त मोहतरम जनाब शरीफ गबोल ऐं मीर हासिल गबोल के भलीकार शरीफ गबोल ऐं मीर हासिल गबोल के भलीकार ऐं खुशामदीद भली करे जी करे मीर हासिल त पथो न गबोल वाह वाह थोड़ा तो जे मूंखे 1000 रुपया इनाम सां नवाज़ियो मीर हासिल गबोल साहब भलीकार यार अजहर मेहर के भलीकार है खुशामदीद यार हाणे ईअं मलाखड़ो बस ठीक है अल्लाह खैर कंदो हद पे जी वाह वाह मुकाबलो इंतहाई सकते है शफी टगर वडी मेहनत कई ऐलान थींदो ऐं मसले जी कमेटी सां गुज़ारिश करियां थो त फाइनल ते जेका इनाम आहिनि उन्हनि जो ऐलान थी दोस्तों गुलशन अदीद में मलाकड़ो हलियो पे तमाम बेहतरीन ही मलाकड़ो हलियो पे तो 3 मलाकड़ा थे पर अॼो को फाइनल मलाकड़ो ये खत्म थियो जी लाइट वेंदी हले का खबर ही कोन पई मीरा ससोलंगी के इजाजत दीजिए अल्लाह हाफिज़।